हुकूमती ऐलान खां पोइ पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में लाथ त आई आहे, पर आवाम खे उनजो को बि फ़ाइदो नाहे मिली रहियो। पेट्रोल जी क़ीमत घटिजण बावजूदि आम वाहिपे जी शयुनि जी अघनि में बि को फ़र्क़ु नाहे आयो। हूअं त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि जो आम वाहिपे जी शयुनि जे अघनि ते तमामु घणो असरु हूंदो आहे। पेट्रोल जी क़ीमत वधंदे ई गाॾियुनि जे भाड़नि समेत समूरियुनि शयुनि जा अघ पाण मुरादो वधी वेंदा आहिनि। पेट्रोल सस्तो थियो आहे त खाइण पीअण जी शयूं त सस्ती थियनि न। भई इंसान बसि छा खाईंदो, अनाज जो तेल आहे, पाणी में कुल खाईंदो, ज़रूरु अन्न खाईंदो न। अन्न जे सस्तो थिए ग़रीब माण्हू वठी खाए। जे चांहि आहे, खंडु आहे, पती आहे, या गिहु आहे, या चांवर आहिनि, अटो आहे, चीनी आहे, केतिरी महांगी आहे। ग़रीब माण्हू आहे खाधो पीतो उन जो अनाज महांगो आहे त तेल वठी छा कंदो हुन? तेल त वठंदो अमीरनि लाइ, उहो बि अमीर हलाया कंदा। ग़रीब वटि बाइक कान्हे को त किथां हलाईंदो? पेट्रोल तो भाईजान सस्तो क्यों है? बाकी खाए पीने शयूं सस्ती भी क्यों ना? अटो महंगो, चावर महंगा, घी महंगो, जो वठो घी 260 रुपया किलो, 140 वाला 260 रुपया, तो माण्हू छा खाईंदो? भाॼी में पाणी विझी त कोन खाईंदो न। पर असल में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त खाधे पीते जूं जेके शयूं आहिनि, अटो आहे, खंडु आहे, गिहु आहे, इन्हनि में जेको सो का बि घटिताई कोन्हे आई। ग़रीब माण्हू, मिसकीन माण्हू ऐं आवाम जेको सो परेशान आहे। ऐं आवाम खे छा मिलियो आहे भला? ही हुकूमत ख़बर न आहे छा पई करे ऐं छा करे रही आहे। आवाम खे त अञा ताईं कुझु बि कोन्हे मिलियो, को बि रिलीफ जेको आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हिते अंधेर नगरी ऐं चरबट राजा वारो हिसाब लॻो पियो आहे। पेट्रोल जा अघ घटि थिया आहिनि, पर गाॾियुनि जे भाड़नि तोड़े आम वाहिपे जी शयुनि जे अघनि में का बि घटिताई नाहे आई। शहरियुनि हुकूमत ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त महांगाई ते कंट्रोल करे आवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन नसीब सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।